अंधेरी ओ अंधेरी चओ हेॾां पंहिंजी रोटी छॾे करे हुनखे तो खाईंदो ॾिसई। पप्पा यार मां खावां तो न। हेॾां न घणा दफ़ा मना कयांसि अलाए घणा दफ़ा चयो थी मांसि रोटीअ महिल हिननि शयुनि खे हथ न लॻाए। डेली मूंखे था लाइणा पवनि घी जा दाग। मूंखे नौकरानी जो करे रखियो अथई। अंधेरी सफ़ा गिदलो माण्हू आहे। रखो पहिरियों हुनखे भाॼी ॾे न ॾेसि थोरी ॾेसि। घणी देरि खां ॾिसां वेठो थालीअ जो फुल्को घसे थो भाॼी आहे ई न हुते। अरे माण्हू थी थालीअ जो कलर न लही। अरे 24 कलाक हथ में थी घटि में घटि रोटी टाइम ते छॾ। हा न पप्पा मम्मी था पुछनि पप्पा खां छा पुछनि जेकी ॻाल्हि थी पहिरियों हेॾां कार लाथो चए वठी ॾियण लाइ। छाजी कार पप्पा हाणे कार वठूं था न हिकिड़ी 4 ॼणा हिकु एक्टो ते किथां घणी तकलीफ़ ई थी। पर तूं मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए असांखे हलणो किथे आहे हाणे न घुमण हलणो आहे न कंहिंजी शादी आहे न छा ईअं वेठे वेठे कार वठी ॾियूं तोखे। हा त पोइ 16 घणी थी थिए न घणो टाइम सां। हा त 16 थी थिए त पोइ माना बेवकूफ़ थोरो अकुल सां कमु वठि। कार घणी ईंदी आहे कार त पप्पा केतिरे बि ईंदी न पर असां माना 6 खां 8 लख विच में वठी सघंदा आहियूं न असां घटि में घटि वारी। हा त माना मां छा कयां 6 खां 8 लख ख़र्च कयां मुंहिंजे पुट खे 16 थी थिए हिन करे। कार 6 खां 8 लख ईंदी आहे न। एक्टिवा घणी ईंदी आहे एक्टिवा छो तोखां मां छा थो पुछां एक्टिवा घणी ईंदी आहे। एक्टिवा 70-80 हज़ार। असां 2 एक्टिवा था वठूं न 16 थी थिए त मां 8 लख छो ख़र्च कयां। तॾहिं मुंहिंजो 1.5 लख में कमु थो थिए त हिकु भेण लाइ हिकु तुंहिंजे लाइ हिकु मूंखे आहे। पप्पा तव्हां छा था ॻाल्हि कयो यार किथे बि हलंदा त 3 एक्टिवा खणी हलूं छा पप्पा यार 8 लख ऐं 1.5 लख में फ़र्क़ु नथो नज़र अचे। तोखे 16 जी तकलीफ़ हुई न तुंहिंजो त कमु थिए थो ऐं हिकु कार 4 ॼणनि जी थींदी ईअं तोखे पंहिंजी पर्सनल एक्टिवा मिलंदी। हाणे दोस्तनि खे वॾे वाके ॿुधाए न तूं मुंहिंजे पीउ मूंखे पर्सनल एक्टिवा कढाए ॾिनी आहे। पर्सनल एक्टिवा चओ ईअं जीअं मेन खे आया नी पंधु घुमंदा आहिनि ॿिया माण्हू हो अलाए किथे किथे पहुची आहिनि। तव्हां चओ त हुननि खे ॿुधाए पर्सनल एक्टिवा मिली आहे। मम्मी चवनि न पप्पा यार प्लीज़ मां छा चवांसि मुंहिंजी हलंदी आहे न घर में तुंहिंजी न हलंदी आहे मुंहिंजी हलंदी आहे हिते। हा तव्हां ई न हलंदी आहे तव्हां ई न हलंदी त कंहिंजी हलंदी आहे न घर में मूंखे ॿुधाए हुन सां थो ॻाल्हाए न डायरेक्ट कर तूं तोखे ख़बर न आहे हल तूं शाइन ॿाहिरि बाज़ार में लॉकडाउन जे करे। तव्हां त चओ हल तूं ख़राबु आहिनि मां त ॾिसां थो चेक इन टू गोवा चेक इन टू महाबलेश्वर चेक इन टू माथेरान सोशल मीडिया ते कोई विझंदो आहे की असांजी हालतूं ख़राबु आहिनि। अरे पप्पा तव्हां था चओ न हुननि जी हालतूं ख़राबु आहिनि हिन करे असां कार न वठंदासीं। अंधेरी सफ़ाई मेंटल माण्हू थी माना थुकू खाइण लाइ थी हिन ठहियो त सॼो ॾींहुं पीउ पुटु ॿई वेड़ो था। हुन तव्हां खां चई कार लाइ त तव्हां हुनखे सम्झायोसि न चङी तरह हीअं न हीअं ॻाल्हि आहे। मोबाइल ऐं व्हाट्सएप ते असां न सेखारिया उहे कुल त सभु अची विया हिननि खे बाक़ी हे कुल नथो अचे। माना माण्हू टाइम अनुसार पंहिंजी मेच्योरिटी ॾेखारे हे त असां आहियूं जंहिंमहिल जिद खणी अची बीह थो रहे हे खपे हो खपे। असां न हुजूं काॾे वञा हा किथां अची कार दोस्त वठी ॾिनी आहे दोस्त त दोस्त अहिड़ा ॻोल्हिया अथई असली पाण वांगुरु। पप्पा कहिड़ा पाण वांगुरु आहिनि दोस्त मुंहिंजा जंहिंमहिल दोस्तनि जे बारे में था चओ ऐं मूं में छा ख़ाली प्रॉब्लम ई प्रॉब्लम आहिनि छा सुठी ॻाल्हि बि त हूंदी न। चऊं भला तूं ॿुधाए कहिड़ी सुठी ॻाल्हि थी तोमें घणी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ॿुधाए। अंधेरी खणी कॉपी पेन लिखूं रखूं था स्टेटस ते बि था रखूं असांजे पुट जी सुठियूं ॻाल्हियूं। तव्हां मशरास था हेॾां पोइ वरी विरो था हिक ॿिए सां। हिनखे लॻे थो माउ पीउ हिन जा दुश्मन आहिनि माउ पीउ कॾहिं बि भलाई लाइ ॻाल्हाईंदा आहिनि सम्झी ऐं हे वरी चयो दोस्तनि जो पासो खणी असां सां न विड़े। असां पर तव्हां ई था चओ न दोस्तनि लाइ न था चऊं कमु कर ॿुध 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 तोखे लॻे थो न मां ग़लति आहियां हिकिड़ो कमु कर घणा दोस्त थी ख़बर न आहे वरी उल्टो जवाब चऊं घणा बि हुजनि फोन लॻाइनि चइनि मूंखे कोविड जी तकलीफ़ थी आहे कोई हिते आहे न अचो ॾिसो घणा न था अचनि असीं कोई ध्यान में अचे थो कोई ईंदो हा माना असां तुंहिंजे दोस्तनि लाइ ग़लति नथा ॻाल्हायूं पर जंहिंमहिल तकलीफ़ ईंदी आहे न ॻाल्हियूं ॿियूं थी वेंदियूं आहिनि। असां ज़िंदगी ॾिठी आहे सम्झी न साचे में। हा हल भला उथी हल घुमाए अचे काथे दुकान ते पाए चंपल हल। हे एवरीवन व्हाट्सअप आई होप तव्हांखे वीडियो वणी हूंदी अगरि वणी आहे त प्लीज़ लाइक कजो कमेंट कजो ऐं ज़रूरु शेयर